नाज़रीन, सिंध जे गादीअर शहर कराची में सिंध सरकार पारां जेको आहे पीपल्स बस सर्विस शुरू करण वारो जेको अमल आहे उनखे कराची जा शहरी साराए रहिया आहिनि। पब्लिक ट्रांसपोर्ट जेको आहे उहो कराची जे शहरनि जो तमामु पुराणो ऐं वॾो मसइलो रहियो आहे। कराची जे शहरनि जो इहो मुतालबो रहियो आहे कराची शहर खे हिकु सुठी जेका आहे पब्लिक ट्रांसपोर्ट जी सफ़री सहूलियत जेका आहे उहा मुहैया कई वञे। उनखां पोइ पीपल्स पार्टी जी सिंध सरकार पारां कराची में कराची जे शहरनि खे आरामदाह सफ़री सहूलियतूं मुहैया करण लाइ पीपल्स बस सर्विस जी शुरूआति कई वई आहे। ऐं पहिरें मरहले में हिन वक़्तु 200 खां वधीक बसूं जेके आहिनि उहे कराची पहुची चुकियूं आहिनि। बसूं कीअं आहिनि ऐं बसुनि में कहिड़ी कहिड़ी सहूलियत आहे उहो बि तव्हांखे असां ॾेखारींदासीं। उन सां गॾोगॾु बस में सफ़र कंदड़ जेके कराची जा शहरी आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू सिंध हुकूमत जे हिन अमल खे कीअं था ॾिसनि, छाकाणि त पब्लिक ट्रांसपोर्ट कराची में जेका हले थी उनजी सूरत हाल ॾाढी ख़राबु आहे ऐं ख़ासि तौर ते जेके गाॾियूं आहिनि बसूं आहिनि उहे ख़स्ता हालत में आहिनि ऐं तमामु पुराणियूं बसूं आहिनि पर उहे रोडनि ते हलनि थियूं उहे बि नाकाफ़ी आहिनि, जंहिंजे करे कराची जा शहरी अक्सर करे असां ॾिसंदा आहियूं त कराची जे बसुनि जे छितियुनि ते सफ़र करण ते मजबूर हूंदा आहिनि ऐं धिका खाइण ते मजबूर हूंदा आहिनि या चिंची रिक्शाउनि में असां ॾिसंदा आहियूं अक्सर करे उहे सफ़र कनि था। सिंध सरकार पारां पीपल्स बस सर्विस जो आगाज़ जेको आहे उहो कराची जे शहरनि लाइ इंतिहाई वॾी ख़ुशख़बरी आहे ऐं कराची जा शहरी इन हवाले सां छा था चवनि अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। पीपल्स बस जेका आहे उहा बि तव्हांखे ॾेखारियूं। किराया बहुत कम है, 50 रुपये 25 रुपये किराया है और माशाल्लाह बहुत अच्छा, गरीबों के लिए बहुत अच्छा बेहतर है जो भी है, समझे ना। ये बहुत अच्छी चली। बाकी वो दूसरी गाड़ी वाले बहुत महंगा किराया 80 90 100 रुपये ले रहे हैं। ये बहुत बेहतर गाड़ी है। अब इसमें ये समझ लीजिए कि एक गरीब आदमी जो ये आप जो मज़ा की बात कर रहे थे जिसके अंदर ये जाते हैं तो इसका ये एक स्टाफ पे 30 रुपये ले रहे हैं, तो पर स्टाफ 30 रुपीज़ लेते हैं ये। तो ये समझ लीजिए कि गरीब आवाम के लिए ये गवर्नमेंट ने निकाला है, बहुत अच्छा निकाला है कि इसके अंदर से 20 रुपये, यानी कि इस टाइम महंगाई के टाइम पे अगर 10 का नोट भी बच जाए तो गरीब आवाम के लिए बहुत बड़ी बात होती है। और भी ज़रूरत है आवाम के लिए, पाई रहे ना, गवर्नमेंट को और लाना चाहिए ऐसी बस। हाँ, इसकी ड्राइविंग भी सही है, रुकती है, लेडीज़ हो जो भी आराम से बिठा के फिर ले जाती है। सिंध हुकूमत को क्या कहेंगे? सिंध हुकूमत जिंदाबाद। लेडीज़ का भी अलग डिपार्टमेंट है और मर्दों का भी अलग है, ये अच्छा है। दूसरी गाड़ियों में तो लेडीज़ सफ़र कर ही नहीं सकती है, मर्द आगे खड़े हो जाते हैं साले। ना ड्राइवर में तमीज़ है ना कंडक्टर में तमीज़ होती है। नाज़रीन, असां हिन वक़्तु टावर वटि मौजूदु आहियूं जिते मुंहिंजे पोयां तव्हां ॾिसी सघो था ही पीपल्स बस जेका आहे उहा हिन वक़्तु तयारु आहे जेका टावर खां मॉडल कॉलोनी तरफ़ वेंदी। पीपल्स बस में कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि ऐं अंदरि हुनजी कंडीशन कहिड़ी आहे अचो तव्हांखे ॾेखारियूं। हाणे त सिंध हुकूमत जेको आहे आवाम जे पुरज़ोर मुतालबनि खां पोइ कुझु ॿियनि रूट्स ते बि बस हलाइण जो जेको आहे ऐलान कयो आहे। सिंध हुकूमत जो चवणु आहे त हाणे जेको आहे ही बस जेका आहे क्लिफ्टन वारी साइड ॾे बि असां हलाईंदासीं। बस जेको तव्हां ॾिसी सघो था त डबल डोर गाॾी आहे, 2 दरवाज़ा अथसि हिन पासे खां बि ऐं हुन पासे खां बि। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त हिन बस ते माज़ूरनि जे चढ़ण लाइ चेयर जेको पंहिंजो आहे उहा बि सहूलियत मौजूदु आहे। मुकमल तौर ते AC गाॾी आहे, तव्हां ॾिसी सघो था। व्हील चेयर जे लाइ ही व्हील चेयर जे लाइ हिनखे खोलियो वेंदो आहे, जीअं को माज़ूर चढ़े त बिल्कुलु व्हील चेयर जेका आहे उहा आसानी सां अची सघंदी। अंदरि असां जीअं ई पहुता आहियूं हिते जेको आहे अंदरि एयर कंडीशन आहे, फुल एयर कंडीशन गाॾी आहे। मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजो कैमरामैन जेकर तव्हां ॾेखारे त असां कोशिशि कंदासीं पहिरियां ड्राइवर सां जेको आहे ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कंदासीं। ही औरतुनि वारो पोर्शन आहे, हिते औरतुनि जे विहारण जी जेका आहे उहा जॻह आहे ऐं ड्राइवर खे भी मुकम्मल तौर पे शीशे से कवर्ड किया हुआ है। ही ड्राइवर इन वक्त मौजूद है। अचो तुम भाईजान अस्सलाम वालेकुम, क्या कहेंगे कि ये कितनी बसेज यहाँ से निकलती हैं, कितने मिनट में, ये कितने टाइम में निकलती है एक गाड़ी यहाँ से? सर 10 मिनट के बाद गाड़ी निकलती है, 25 गाड़ियाँ चल रहे हैं यहाँ से। अच्छा, टावर से मलियर हाट से अंदर जो मॉडल कॉलोनी है वहाँ का है। जी हाँ। अच्छा, ये बीच में कौन कौन से स्टाफ पढ़ते हैं? शरा फैसल पूरा? जी हाँ, शरा फैसल पूरा है। फिर उससे आसपास जो इलाके है उसको लोग जाते हैं, शरा फैसल पे उतरते हैं, फिर अपने अपने इलाकों में जैसे कैंट हो गया, सदर हो गया, मुख्तलिफ इलाके के उनको फिर वो चले जाते हैं।
टोटल कितने लोगों की गुंजाइश है इस गाड़ी में बैठने की? इसमें तो बैठने की गुंजाइश है, बैठने वाले जो है वो अच्छा 40 बंदों तक हो सकता है, कुछ खड़े भी हो सकते हैं। उनके लिए जो सिस्टम दिया हुआ है, आप देख भी सकते हो, दिखा भी सकते हो आवाम को। तो किराया कितना है? किराया तो फिलहाल हमारा सिंध गवर्नमेंट ने जो 50 रुपये रखा है, चाहे आप 1 किलोमीटर सफ़र करो या 10 करो या वहाँ। जी जनाब, जी सर। बिल्कुल नाज़रीन, तव्हां ॾिसो पिया त ही तमामु बहितरीनु आरामदह गाॾी आहे ऐं उन ते जेको आहे सफ़र जो जेको किरायो आहे उहो 50 रुपया मुक़ररु कयो वियो आहे ऐं औरतुनि जे वेहण जे लाइ बि उहा जेको आहे मखसूस कई हुई है जगह। अस्सलाम वालेकुम। वालेकुम क्या सलाम। कहेंगी इस गाड़ी के हवाले से, कितनी आरामदेह है? क्या बहुत आरामदेह है, बहुत अच्छा अच्छा। है, किराया भी बहुत मुनासिब है। मुनासिब है? अंदर एसी वेसी भी है यहाँ पे? हाँ एसी भी है और बहुत एंजॉय किया हमने। अच्छा आज हम घूमने ही निकले हैं बारिश अच्छा, में। गाड़ी पे सिर्फ घूमने के लिए हाँ, निकले? अच्छा, सही। कहाँ जाएंगे? कौन से स्टॉप? हम आए मॉडल कॉलोनी से और अब हम ये आखिर तक आए। इसका लास्ट टावर है, फिर अब यहाँ से क्या वापस। कहेंगे सिंध हुकूमत की इस काविश को, क्या कहेंगे? अच्छा बहुत ग्रेट, ज़बरदस्त। हाँ अच्छा अच्छा नाज़रीन, तव्हां ॾिसो पिया हिते क्या कहेंगी आप, कैसे लग रही है आपको ये सर्विस? माशाल्लाह बहुत अच्छी गाड़ी है अच्छा जी। दूसरी जो गाड़ियाँ हैं उनकी क्या है कंडीशन अंदर, उसमें भी आप उनके सही है, वो भी अपनी जगह पे ये भी सही अच्छी है माशाल्लाह। इसमें एंजॉय अच्छा हो जाता है। आप सिर्फ एंजॉय कर? जी जी। अच्छा नाज़रीन, ही सिर्फ एंजॉय करने लायक चढ़ी हुई है। अच्छा घूमने फिरने के नहीं आए आज हम, मॉडल से ही आए हम। अच्छा मॉडल से टावर तक आए, अभी टावर से मॉडल मॉडल जाएंगे। क्या कहेंगे सिंध हुकूमत के इस कारण में? माशाल्लाह बहुत अच्छी चलाई उन्होंने गाड़ी, अच्छी बहुत अच्छी। हाँ अच्छा नाज़रीन, तव्हां ॾिसो पिया औरतूं जेके हिते वेठल आहिनि उहे चवनि था त ही सिर्फ़ु अॼु घुमण लाइ निकितियूं आहिनि, हिननि गाॾी ते ई सफ़र कनि पियूं त जीअं हुननि जो जेको आहे बहितरीनु उहो सफ़र गुज़रे, छाकाणि त हिन गाॾी ते वेहण खां पोइ सफ़र जेको आहे उहो आरामदह हुजे थो ऐं माण्हू हिते कंफर्टेबल पंहिंजो पाण खे महसूसु करे थो। भाईजान अस्सलाम वालेकुम, क्या कहेंगे, कैसा है सफ़र इस गाड़ी का? इस गाड़ी के हवाले से क्या कहेंगे? अच्छा सफ़र है, वहाँ से सुकून है भाई। अच्छा जी जी। दूसरी जो पब्लिक ट्रांसपोर्ट चलती है उसकी क्या हालत है? उसकी तो हालत इससे बहुत ज़्यादा ख़राब है भाई। अच्छा लेकिन ये भी कामयाब रहे, आप दुआ करो। क्यों कामयाब नहीं जाएगी क्या? चलती रहती है लेकिन 2-4-5 महीने बाद फिर मेंटेनेंस इनकी भी ख़त्म हो जाती है। अच्छा अंदर क्या क्या सहूलियात हैं, आप क्या कहेंगे? फर्स्ट टाइम बैठे हैं भाई अभी तो। अच्छा फर्स्ट टाइम बैठे? अच्छा आप क्या कहेंगे भाईजान? नहीं सर, गाड़ी तो बहुत अच्छी है, बस ये कि अब चल जाए तो फिर माने इसको। 200 बसेस आ गई हैं यहाँ कराची में। इंशाल्लाह, लेकिन ये कि आप आगे चलें तो फिर मज़ा है इस बात का, कंटिन्यू रहें तो। अच्छा बाकी ये कि गाड़ी तो सही है। अच्छा मोबाइल चार्जिंग की सहूलत भी है? जी मोबाइल चार्जिंग की सहूलत भी है इसमें। एसी कैसी है? एसी भी बहुत अच्छी है माशाल्लाह। नाज़रीन तव्हां ॾिसो पिया हिते जेको आहे मोबाइल चार्जिंग जी सहूलत बि आहे हिन में ऐं एसी भी जेका आहे उहा आहे। अस्सलाम वालेकुम भाईजान, क्या कहेंगे, कहाँ तक जा रहे हैं? बस हम लोग तो जा रहे हैं, मलेर मंडी जा रहे हैं। और ये कोच भी अच्छी है, एसी वेसी लगा हुआ है, बाकी ट्रांसपोर्ट से बेहतर है, अच्छी है, मज़ा भी आ रहा है, एसी भी अच्छा है और बस मज़ा आ रहा है। ठीक। अच्छा जो दूसरी जो गाड़ियाँ चल रही हैं रोडों में वो उनकी क्या हालत है? उसकी तो ख़राब है, सीटें पटी हुई है और ये बेहतरीन है, अच्छी है। अच्छा सिंध हुकूमत को सलाम पेश करें। सलाम, हाँ सिंध गवर्नमेंट सलाम। अच्छा अंकल आप क्या कहेंगे, कहाँ जा रहे हैं? अस्सलाम वालेकुम, हम लोग जा रहे हैं माशाल्लाह मदीर मंडी और ये माशाल्लाह ट्रांसपोर्ट अच्छी है। सिंध गवर्नमेंट को इसी एग्ज़ाम में सो और उठानी चाहिए माशाल्लाह, बहुत अच्छी बस है। अच्छा जी जी हाँ माशाल्लाह। अस्सलाम वालेकुम अंकल, क्या कहेंगे इस सर्विस को? सर अच्छी सर्विस चालू की है पीपल्स पार्टी वाले, हम इसका शुक्रिया अदा करते हैं, सलाम करते हैं, क्योंकि ये सिंध की पार्टी है और पूरे पाकिस्तान की पार्टी है। भट्टो साहब के दौर से हम लोग इसके साथ ही हैं। हाँ जी। अच्छा पीपल्स पार्टी की हुकूमत से और भी मुतालबा करेंगे कि पूरे शहर में गाड़ियाँ बढ़ाएं? वो अल्लाह तक करे कि पूरे कराची में बढ़ावे। हाँ हम तो यही चाहते हैं कि पूरे कराची में ये फटी प्राणियों से हम लोग की जान छूटे। हाँ जी। वो तो बेकार ही हैं, सीटा फटी हुई है, सामने कपड़े धोए जाड़े फट लिए, क्या करेंगे? माण्हुनि जो चवणु आहे त हीअ जेका सर्विस आहे ॾाढी बहितरीनु सर्विस आहे। हर माण्हू जेको आहे कोशिशि करे थो ऐं उनजी ख़्वाहिश आहे त हिन गाॾी में सफ़र करे, छाकाणि त हिन गाॾी जो जेको सफ़रु आहे उहो आरामदेह आहे। ऐं हीअ जेको पोर्शन तव्हां ॾिसो था त हिते जेके माण्हू जिन खे सीट नथी मिले उहे बीठा वञनि था। ऐं हिकिड़ो शहरी असां सां मौजूदु आहे। भाईजान अस्सलाम वालेकुम, क्या कहेंगे इस सर्विस को, इस गाड़ी को कैसे लग रही है गाड़ी? बहुत अच्छी है माशाल्लाह। अच्छा कहाँ तक आप सफ़र कर रहे हैं? मैं तो छोटा सा सफ़र कर रहा हूँ, आगे जा रहा हूँ काम से। कैसे गाड़ी, क्या सहूलत है इसकी, क्या कंफर्टेबल है। अच्छा अस्सलाम वालेकुम, हिन गाड़ी जो कंडक्टर जेको आहे उहो असां सां गॾु मौजूदु आहे। अचो तुम सां ॻाल्हायूं। साईं छा चवंदव, केतिरियूं गाॾियूं हितां निकिरंदियूं आहिनि, केतिरे टाइम में निकिरंदियूं? 10 मिनट टाइम हूंदो आहे सर, 25 गाॾियूं हलनि पियूं। आवाम जी सहूलियत जे करे लेट न हूंदी आहे, लेट जे करे माण्हू अॻियां पोयां ईंदा आहिनि, घरूं निकिरंदा आहिनि, हिन में सफ़र था करनि, टावर ते ईंदा आहिनि, टावर खां वरी वापसि वेंदा आहिनि जेसिताईं लेट अची वेंदी आहे। गर्मी जे करे माण्हुनि जे लाइ
जाम सुठी ॻाल्हि आहे। अच्छा अच्छा, इहा बि ॻाल्हियूं अचनि पियूं त हीअ गाॾी सीट बाय सीट हुई, पर हाणे हिते माण्हू बीठा वञनि था, गुंजाइश न हूंदी आहे। छा माण्हुनि जो इहो आहे त असां हिन गाॾी में मिली सफ़र कयूं? उन करे जॻह न सर आवाम जो हिकिड़ो शौक़ु आहे गाॾी में, असां वियूं भले जॻह न हुजे, एसी में अचूं वञूं, गर्मी में नथे ॿार बीह सघनि, हिन जे करे। अच्छा बिल्कुलु नाज़रीन, तव्हां ॾिसो पिया त हिन गाॾी में न रुगो औरतूं पर जेके बुज़ुर्ग शहरी आहिनि उहे बि हिन गाॾी में जेको आहे तरजीह ॾियनि पिया हिन गाॾी खे। हेॾा ॿ बुज़ुर्ग शहरी जेके आहिनि उहे वेठा आहिनि, उन्हनि सां असां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं त हू छा था चवनि। अस्सलाम वालेकुम अंकल। वालेकुम सलाम। क्या कहेंगे इस गाड़ी की सर्विस को, कैसे देखते हैं, क्या कहेंगे? माशाल्लाह बहुत अच्छी सर्विस है, लेकिन यह है कि ये बाद में ख़त्म ना कर दें। अच्छा, अक्सर कराची में यही होता है, जैसे ग्रीन बसेस का की हालत हो गई ना, अभी वो कहीं नज़र नहीं आ रही। सही। तो कहीं ऐसा ना हो कि बल्दियात के बाद ये भी गायब हो जाए। अच्छा अंकल, आपने भी बड़ा अरसा यहाँ गुजारा है, ट्रांसपोर्ट देखी है, वो जो पब्लिक ट्रांसपोर्ट है जो रोडों पे चल रही है उसकी हालत कैसी है, इसकी कैसी है, क्या कहेंगे? सिंध हुकूमत को क्रेडिट देंगे? जो रोडों पे चल रही है वो तो ट्रांसपोर्ट कहने के काबिल ही नहीं है। अच्छा, मेट्रो सिटी है, ये मेगा सिटी है भाई, लेकिन ये काफ़ी अच्छा है, इन्होंने एक सहूलत निकाली है। अल्लाह करे कायम रहे, बल्दियाती इलेक्शन के बाद भी कायम रहे। ऐसा ना हो इलेक्शन जीतने के बाद ये चूरन बंद कर दें। ठीक है ना, इसका ख्याल रखे गवर्नमेंट, इसलिए कि आवाम से टैक्स लेती है, हमारे टैक्स के पैसे हैं जिससे बसें चल रही हैं, चलती रहे तो अच्छा है। दुआ देंगे। नाज़रीन, तव्हां ॾिसो पिया गाॾी हाणे जेका आहे टावर वटां निकिरी चुकी आहे ऐं हाणे पंहिंजी मंज़िल तरफ़ गाॾी जेका आहे उहा रवां दवां आहे। ऐं असां बि कोशिशि कई आहे त हिते मुसाफ़िरनि सां ॻाल्हायो आहे ऐं सभिनी मुसाफ़िरनि सां जन सां असां ॻाल्हि ॿोल कई आहे। उन्हनि जो चवणु आहे त हीअ गाॾी कंफर्टेबल गाॾी आहे, हिते जेको आहे सफ़र करण दौरान उन्हनि खे एहसासु थिए थो त कराची जहिड़े शहर में सिंध हुकूमत उहे सहूलियतूं प्रोवाइड कयूं जेके दुनिया जे ॿियनि सुधरियल मुल्कनि में ही सहूलियतूं जेके आहिनि अॻु में ई मौजूदु हुयूं, पर हिते न आहिनि। पर हिन गाॾी ते सफ़र करण खां पोइ कराची जे शहरियुनि खे बि इहो अहसासु थिए थो त सिंध हुकूमत जेको आहे कराची जे शहरियुनि खे बहितरीनु सहूलियत जी सफ़र जी जेका सहूलियत आहे उहा मुहैया करे पई। तव्हां ॾिसो पिया त गाॾी हींअर जेको आहे टावर वटां निकिरी चुकी आहे, जेका सिधो आई चंडीगढ़ रोड ते हिन महिल चढ़ी आहे ऐं आई चंडीगढ़ रोड खां पोइ हीअ गाॾी जेको आहे शारा फैसल ते जेको आहे पंहिंजो सफ़र जारी रखंदी ऐं उनखां पोइ अॻिते शारा फैसल वटां थींदी। शारा फैसल जा जेके इलाइक़ा आहिनि बलोच पुल ऐं ॿिया जेके इलाइक़ा आहिनि नर्सरी उन वटां थींदी, कारसाद वटां थींदी। हीअ गाॾी जेका आहे उहा पंहिंजी आख़िरी मंज़िल मॉडल कॉलोनी जेका आहे मलीर वटि उते पहुचंदी ऐं हर 10 मिंटनि खां पोइ हिकिड़ी गाॾी टावर वटां निकिरे थी ऐं ॿी गाॾी जेको उनजो पहिरियों जेको स्टॉप आहे मॉडल कॉलोनी उतां निकिरे थी ऐं कराची जे शहरनि लाइ ही तमामु वॾी सहूलियत आहे। हुकूमत सिंध ने जो पीपल्स बस सर्विस जो का इब्तिदा किया और स्टार्ट कर दी है तो माशाल्लाह आवाम के लिए बहुत ही खुश आइंद है और इसकी सर्विस बहुत अच्छी है। आवाम जो इस पर बैठती है बड़ी मतलब रिलैक्स होकर बैठती है और बहुत खुश है कि जहाँ तक हमने हमारी फैमिली या हमारे जानने वाले या इलाका वाद भी जिनसे भी सुना है तो वो इस बात पे बहुत मुत्तफिक है कि बोला बहुत ही अच्छी सर्विस और बहुत ही आला इक़दाम है सिंध गवर्नमेंट का। इस हवाले से इन्होंने सिंध गवर्नमेंट को खराज तहसीन पेश किया है कि बहुत अच्छी सर्विस है। आजकल के दौर में इतनी बेहतरीन एसी वाली और बेहतर तरीके से और आरामदेह कोई भी सर्विस नहीं है जितनी सिंध गवर्नमेंट ने ये है जो पीपल्स सर्विस के हवाले से जो इन्होंने स्टार्ट किया है। कराची जे शहरियुनि सिंध हुकूमत जे पीपल्स बस सर्विस मनसूबे खे साराईंदे सिंध हुकूमत खां घुर कई आहे त पीपल्स बस सर्विस जा रूट वधाए ऐं बसनि में इज़ाफ़ो करे कराची जे शहरियुनि जी खटारा बसनि मां जान आजी कराई वञे। कैमरामैन शहज़ाद सां गॾु शबीर लाशारी, धरती TV न्यूज़, कराची।